नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सांगणी भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं करे रोडनि रस्तनि ते पाणी बीठल आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे एडी कुंबर जी। एडी जी बिल्कुल, सॼे सिंध जी या सांगड़ ज़िले में भी गुज़िरियल ॾींहुं मुसलसल जेका 16 कलाक बरसात हली आहे, उन बरसात सांगड़ ज़िले के केतिरनि इलाइक़नि में पानी पानी करे छॾियो आहे। असीं हींअर मौजूद आहियूं यूनियन काउंसिल बेरमबरी में, तालके सांगड़ जी या यूनियन काउंसिल आहे जेका तमामु घणी मुतासिर थी आहे। तव्हां मुंहिंजे बैक साइड ते ॾिसी सघो था त जेके काफ़ी घर आहिनि उहे पाणी जी लिपेट में अची विया आहिनि। इहे घर में जेके रहंदड़ पोरियत मज़दूर मिसकिन माण्हू आहिनि, उन्हनि रोडनि वाहन जे जेके पटड़ियूं शाखनि जूं जेके पटड़ियूं आहिनि या वॾा रोड आहिनि, उन्हनि ते उन्हनि पनाह वरिती आहे। उहे बेघर थी मिसकिन माण्हू जेके आहिनि गुज़िरियल ॾींहं खां वठी लॾपलाण करे बरसाती पाणी खां बची पनाह वठी रहिया आहिनि, मेन रोडनि ते, मेन कैनालनि ते, मेन शाखनि जे वाहन ते। मगर अफ़सोस जी ॻाल्हि आहे, गुज़िरियल 24 कलाक गुज़रण बावजूदि हिन बरसात मुतासिरीन जी ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध सरकार पारां का बि सार न लधी वई आहे। तंहिं करे ही मुतासिरीन जेके आहिनि बरसात मुतासिरीन तमामु घणनि ॾुख आहिनि, तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोरियत मज़दूर माण्हू आहिनि, इन्हनि जो गुज़र सफ़र जेको आहे उहो ज़रात ते आहे। हींअर ताज़ो जेको आहे सो वणनि जो फ़सुलु, सारियूं, कमंद, उन खां सवाइ जेको ॿियो फ़सुलु पोखियल आहे उहो सॼो पाणी जी लपेट में अची वियो आहे। उन फ़सुलु अंदरि जेको आहे सो 2.5 खां 3 फुट पाणी बीठो आहे। उहे बरसात मुतासिरीन जेके आहिनि वीचारा अलाह जे आसरे ते वेठल आहिनि ऐं गुज़िरियल 24 कलाक गुज़रण बावजूदि हिन मुतासिरीन जेके आहिनि से खुलियल आसमान हेठि आहिनि। काफ़ी मुतासिरीन असां मुख़्तलिफ़ जॻहनि जा दौरा कया आहिनि, जंहिंमें गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल आहे, प्राइमरी स्कूल आहिनि, गर्ल्स स्कूल आहिनि या सिविल अस्पतालूं आहिनि या मंदर आहिनि, उन्हनि में ग़रीब मिसकिन माण्हुनि पनाह वरिती आहे। उहे जेके आहिनि से हज़ारनि सवनि जी तइदाद में मुतासिरीन जेके आहिनि से मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तरसियल आहिनि, मगर कंहिं बि उन्हनि जी अञा ताईं सार न लॻी आहे। उहे मुतासिरीन जेके आहिनि से उहे ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जा मुंतज़िर आहिनि त कॾहिं था असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया जा नुमाइंदा अचनि जेके असांजी सार लहनि। गुज़िरियल राति खां वठी बरसाति सबबि ही ग़रीब मिसकिन पोरियत माण्हू जेके आहिनि उहे बुखूं काटण ते पिणु मजबूर आहिनि। जी।